अल्लाह के महबूब मिठे आका मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलिशान है। बेशक क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां मुंहिंजे तमामु घणो वेझो उहो हूंदो जेको मूं ते सभिनी खां वधीक दुरूद मोकिले थो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद। अल्लाह रहमान अज़्ज़ व जल जा किरोड़े एहसान जो असांखे रमज़ान जे महीने जहिड़ी अज़ीम आलिशान नेमत सां सरफराज फरमाए। रमज़ान जे महीने जी फज़ीलतनि जो छा चइजे। हिन जे त हर घड़ी रहमत भरी आहे। हिन महीने में अजर ऐं सवाब तमामु घणो वधी वेंदो आहे। नफ़िल जो सवाब फ़र्ज़ जे बराबरि, फ़र्ज़ जो सवाब 70 भेरा कयो वेंदो आहे। हिन महीने में त रोज़ेदार जो सुम्हण भी इबादत में शुमार कयो वेंदो आहे। अर्श खणण वारा फ़रिश्ता रोज़ेदार जे दुआ ते आमीन चवंदा आहिनि। ऐं हिकु रिवायत मुताबिक़ त रमज़ान जे रोज़ेदार जे लाइ दरियाहनि जूं मच्छियूं उहे भी इफ़्तार ताईं मग़फ़िरत जी दुआ कंदियूं रहनि थियूं। सुभान अल्लाह। रोज़ो बातनी ऐं ॻुझी इबादत आहे, छो त असांजे ॿुधाइण जे बग़ैर कंहिंखे इहा ख़बर ई नथी पवे त असांखे रोज़ो आहे। अल्लाह अज़्ज़ व जल जे बातनी इबादत खे वधीक पसंदि अल्लाह साईं फरमायो आहे। हिकु हदीस मुताबिक़ आहे त रोज़ो इबादत जो दरवाज़ो आहे। कंज़ुल अमाल।